हिकिड़े इलाइक़े जो बादशाह बादशाह खे तमामु ॾाढो शौक़ु हूंदो हो शिकार करण जो। तरह तरह जा शिकार कंदो हो, त केॾीमहिल जानवर, त केॾीमहिल पखी, केॾीमहिल का न का शइ, पर शिकार जो ॾाढो हुनखे शौक़ु हूंदो हो। ऐं बादशाह खे घोड़नि जो बि ॾाढो शौक़ु हूंदो हो। तरह तरह जा जेके बिगड़ियल घोड़ा जेके हूंदा हुआ, उन्हनि खे बि जेको ख़रीद कंदो वठंदो हो ऐं उन्हनि खे पाण वटि जेको आहे सो सेट कंदो हो, छो त के त घोड़ा बिगड़ियल हूंदा हुआ। त हिकु चकर सौदागर आयो कंहिं इलाइक़े मञा, हिकिड़ो घोड़ो काहे आयो। घोड़ो तमामु जेको आहे सो सुहिणो हुजे, भलो हुजे, सुठो हुजे, पर बिगड़ियल बि हुजे। त बादशाह वटि आयो। बादशाह सलामत खे चईं त तुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु सुठो घोड़ो आऊं काहे आयो आहियां, तूं हिन ते चढ़ी घुम फिर। पर मसइलो इहो जो बिगड़ियल आहे, केॾीमहिल हिन खे छा थियो वञे, जो विढ़ियो पए, टाह खाए थो, मारे थो। त बादशाह चवणु लॻो त घोड़ो तमामु ख़ूबसूरत आहे, सुठो आहे, भलो आहे, असां हिन खां बि ख़तरनाक घोड़ा जेको आहे सो उन्हनि खे सिधो करे ॾियो, हीउ घोड़ो मुंहिंजे लाइ का ॻाल्हि ई कोन्हे। हाणे जॾहिं उहो सौदागर उहो घोड़ो हुन बादशाह खे ॾेई ऐं सौदागर त हलियो वियो, त बादशाह ॿिए ॾींहुं सोचियो त हाणे इन घोड़े ते हलूं था शिकार करण जे लाइ। पंहिंजे वज़ीर खे चईं त वज़ीर चयो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह जॾहिं चढ़ियो हुन घोड़े ते, हाणे कुझु वज़ीर, कुझु सिपाही ऐं उहो बादशाह उन घोड़े ते चढ़ियो। हाणे बादशाह अचे पियो, रवाना थिया शिकार जे लाइ झंग तरफ़। त हिते अचानक झंग मां हिकिड़ो वॾो शींहुं अची वियो। शींहुं जीअं अची पंहिंजूं रणूं करणु लॻो, जीअं डपु ॾे कंहिंखे शींहुं, त हिन घोड़े खाधो टाह उन शींहं खां। घोड़े खे थियो डपु, टाह जीअं खाधी त बादशाह किरियो हुन घोड़े तां हेठि। त बादशाह जी टंग में तमामु ॾाढो जाम वधीक धकु लॻी वियो। बादशाह ज़ख़्मी थी पियो, घोड़ो त भॼी वियो हलियो। त एतिरे टाइम में हुन वज़ीरनि, हुन सिपाहियुनि हुन शींहं खे त भॼाए ॾियो, शींहं त भॼी वियो हलियो, पर घोड़े टाह खाधो, घोड़ो भॼी वियो। बादशाह किरियो उन घोड़े तां, त टंग वही हली हुनजी। हाणे हुन बादशाह खे उतां खणी सिधो आया पंहिंजे महल वापसी मोटिया। त बादशाह जी टंग सफ़ा हंधा हंधा परण थी वई, धकु लॻो हुनखे जाम। त हिते हुते जा हकीम आया, सभु आया अची ॾिसनि त बादशाह जी टंग तमामु ख़राबु थी वई हुजे, धकु वकु जाम लॻी विया हुजनि। त हुननि इहो फ़ैसिलो कयो त हाणे हीअ टंग सही न थींदी, हिन टंग खे कटिणो पवंदो। हाणे बादशाह लाचार थी वियो, मजबूर, छा करे। हाणे इन टंग में, इन सूर में, तकलीफ़ में त केतिरो टाइम जीए हले, छा करे। त बादशाह बि हुन हकीमनि खे मोकिलिनी। हकीमनि पंहिंजे औज़ारनि जे हिसाब सां हुन बादशाह जी टंग जेको आहे सो कटे छॾी। हाणे बादशाह थी वियो मंडो। कुझु टाइम गुज़रियो, बादशाह जा उहे ज़ख़्म छुटी विया। हाणे बादशाह जी टंग वही हली। पोइ त बादशाह ग़मगीन ऐं उदास रहणु लॻो त मुंहिंजी टंग कटिजी वई, हाणे आउं मंडो थी वियो आहियां। बादशाह खे ॾाढो शौक़ु हूंदो हो शिकार करण जो, हेॾां होॾां ख़ुशि तबियत माण्हू हूंदो हो। हाणे टंग वही हली, बादशाह ग़मगीन रहणु लॻो, उदास रहणु लॻो। काफ़ी टाइम थी वियो, पर बादशाह इन ग़म में त मुंहिंजी टंग वही हली, तकलीफ़ ऐं परेशानी में हुजे, इहो ई ॾुख हुजे, टंग मुंहिंजी वही हली। त हिते बादशाह जी हिकिड़ी नौजवान शहज़ादी धीउ सुठी हुजे, तमामु बहितरीनु हुजे, उहा बि अचे हुन बादशाह खे खिलाइण जी कोशिशि करे, हर शइ करे, पर बादशाह इहो ई ग़म में, ॾुख में, पर बादशाह ख़ुशि न थिए। त हिते बादशाह जे वज़ीरनि खे ख़बर पई त फलाणी जॻह ते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, पोड़ो माण्हू आहे, तमामु पोतल आहे, माण्हुनि जा मसइला हल कंदो आहे, हर शइ कंदो आहे, उन्हनि खे ख़ुशि वग़ैरह कंदो आहे, छो न इन वटि वञूं ऐं इन खे वठी अचूं बादशाह वटि, बादशाह खे मन ख़ुशि करे, का ॻाल्हि करे। त हाणे जॾहिं वज़ीर आया उन बुज़ुर्ग वटि, उनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, ऐं बुज़ुर्ग उहो पोड़ो माण्हू सिधो आयो बादशाह वटि। त हिते बादशाह बि सॼी हक़ीक़त करे उन बुज़ुर्ग माण्हू खे ॿुधाई त मूंसां हीउ मसइलो आहे, ऐं ग़म परेशानी में, या मुंहिंजी ग़म परेशानी दूरि कर। त हिते उहो पोड़ो माण्हू चवणु लॻो त बिल्कुलु कोशिशि आउं कंदसि। त हिते बादशाह बि इहा आछ कई त उन पोड़े माण्हू खे, उन बुज़ुर्ग खे चवणु लॻो, बादशाह त मुंहिंजी हिकु नौजवान शहज़ादी धीउ आहे, जे तूं मूंखे ख़ुशि करे में, मुंहिंजा ग़म तकलीफ़ परेशानियूं दूरि करे में, त तोखे आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराईंदसि तोसां, ऐं मुंहिंजी बादशाह जो अधु तोखे आउं ॾेई छॾंदुसि। उन पोड़े बुज़ुर्ग खे बादशाह चवणु लॻो। त उहो पोड़ो चवणु लॻो त किथे तुंहिंजी धीउ नौजवान शहज़ादी, किथे आउं पोड़ो बुज़ुर्ग माण्हू, आउं ईअं नथो करे सघां, तुंहिंजी धीउ सां शादी न कंदसि, पर पोइ बि तोखे हिकिड़ी राय ॾियां थो। त बादशाह चवणु लॻो त भले ॿुधायो मूंखे। त बुज़ुर्ग चवणु लॻो त तूं इहा ॻाल्हि फैला पंहिंजे मुल्क में, त जेको बि माण्हू मुंहिंजे लाइ टंग ठाराए खणी ईंदो, त आउं मुंहिंजी बादशाही जी अधु सल्तनत, यानी मुंहिंजी बादशाह उनखे ॾींदसि, ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी बि हुन सां कराईंदसि। त हिते बादशाह ख़ुशि थी वियो, खिलणु लॻो। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, ॻाल्हि तो लखनि जी कई आहे। हाणे उहो पोड़ो माण्हू, बुज़ुर्ग माण्हू, एतिरो हुन बादशाह खे चई वियो हलियो, ऐं बादशाह वज़ीरनि खे चई इहा ॻाल्हि फैलाए छॾी। हाणे हर माण्हू खे इहा ख़बर पई त बादशाह पंहिंजी अधु बादशाही ॾिए पियो, ऐं गॾु पंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी बि कराए थो। हाणे उहा माण्हू कोशिशि कई, हितां हुतां टंग ठाहिण लॻा बादशाह जे लाइ। हाणे सभु ॿिए ॾींहुं टे ॾींहं सभु माण्हू पुॼी विया उते, इहा बादशाह जे लाइ टंग खणी। त बादशाह ॾिठो माण्हुनि खे त इलाही माण्हू हुजनि, त बादशाह चयो हिकिड़ो हिकिड़ो ॼणो अचे ऐं टंग पंहिंजी खणी अचे, ऐं टंग खे पाए ॾिसां, मूंखे पूरी आहे, मूंखे सवली लॻे थी, कीअं लॻे थी, उन खां पोइ बाद में फ़ैसिलो कंदासीं, जेके ॻाल्हियूं थियूं पोइ कंदासीं। त हाणे हिकिड़ो हिकिड़ो माण्हू थी आया,
को काठी टंग खणी आयो, को लोह जी, को छाजी ठाहे टंग खणी आया, पर बादशाह खे उहा टंग पसंदि ई न आई। का ॻरी हुजे, का कीअं हुजे, पर बादशाह खे उन मां का बि पसंदि न आई। हाणे असुल टंग त ओरिजिनल टंग त ओरिजिनल हूंदी आहे रत वारी। हाणे लोह ऐं काठ जी टंग बादशाह खे किथां वणे। त कई माण्हू आया, पर कंहिंजी बि उहा ठहियल टंग बादशाह खे न वणी। बादशाह सभिनी खे मोटाए छॾियो। बादशाह वरी बि उहो तकलीफ़ ऐं परेशानी उन ग़म ऐं उन ॾुख में वरी त इहो कम बि मुंहिंजो न थियो। त इन ॻाल्हि जी ख़बर हिकिड़े ॿिए मुल्क जे शहज़ादे खे पई। उहो बि को उन बादशाह जे इलाइक़े में घुमण जे लाइ आयो। इहा ख़बर पई त फ़िलहाल बादशाह जी टंग वई हली आहे, बादशाह परेशान ऐं ॾुख में आहे। हाणे उहो शहज़ादो अची हाज़िर थियो उन बादशाह वटि, ऐं बादशाह वटि उहा धीउ शहज़ादी जेका बादशाह जी हुई उहा बि पासे में वेठी हुजे। शहज़ादे खे उहा बादशाह जी धीउ शहज़ादी पसंदि अची वई, ऐं शहज़ादी खे बि उहो शहज़ादो पसंदि अची वियो। हाणे शहज़ादो आयो बादशाह खे चवणु लॻो त तुंहिंजो छा मसइलो आहे। बादशाह सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु तोखे आउं टंग आणे ॾींदसि, ऐं टंग बिल्कुलु हूंदी, तोखे वणंदी, तोखे पसंदि ईंदी। त बादशाह चवणु लॻो त हीअ एतिरा माण्हू आया, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं टंगूं मुंहिंजे लाइ ठाराए खणी आया, पर मूंखे पसंदि न आई। तूं छाजी टंग खणी ईंदे जो मूंखे पसंदि ईंदी। त शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजे लाइ टंग खणी ईंदसि जंहिंमें गोश्त बि हूंदो, रत बि हूंदो, ऐं तोखे उहा टंग पसंदि ईंदी। त हिते बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे शहज़ादो हिकिड़ो ॿ ॾींहं थी विया, शहज़ादो वियो लियो वचन वाइदो करे उन बादशाह खां, ऐं उन शहज़ादे खे बादशाह जी धीउ शहज़ादी पसंदि अची वई, ऐं उन शहज़ादी खे बि शहज़ादो पसंदि अची वियो। त जॾहिं 2-3 ॾींहं गुज़रिया त उहो शहज़ादो आयो उन बादशाह वटि, हिकिड़ो वॾो बॉक्स चइजे या का अहिड़ी शइ चइजे, उन में उहा टंग खणी आयो कपिड़े में वेड़ियल, त अची बादशाह खे ॾिनी। त बादशाह उहो बॉक्स उहो वग़ैरह खयो त ॾिसे त टंग वेड़ी पई हुजे उन कपिड़े में, पर टंग हुजे हरण जी, ऐं उन में हिकिड़ी पर्ची चइजे या चिठी चइजे उहा पई हुजे। त बादशाह ॾिठी त उन में लिखियलु हो त अलाह मां ना उमेद कॾहिं बि न थीजे, तुंहिंजे लाइ हिकिड़ो दरवाज़ो बंदि थियो आहे त ॿियो दरवाज़ो तुंहिंजे लाइ ज़रूरु खुलंदो, अलाह मां ना उमेद न थी। त हिते बादशाह ख़ुशि थी वियो ऐं बादशाह खिलणु लॻो, ऐं टंग बि हरण जी हुजे। त उन शहज़ादे इहो हिकिड़ो हुनखे सबक़ु ॾिनो त अलाह मां ना उमेद न थीजे, हिकिड़ो दरवाज़ो बंदि थियो त तुंहिंजे लाइ वरी ॿियो दरवाज़ो खुली वेंदो, हिकिड़ो बंदि थिए थो त 10 ॿिया खुलियो वञनि। त बादशाह खे इहा ॻाल्हि उन शहज़ादे जी वणी हुई जेका उन चिठी ते उन पर्ची ते लिखियलु हुजे। बादशाह ॾाढो ख़ुशि थी वियो त बेशक जेको अलाह चाहींदो उहो ई थींदो, हिकिड़ो दरवाज़ो बंदि थियो त ॿियो बि खुली वेंदो। पोइ त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादे खे चवणु लॻो त कई माण्हू आया पंहिंजी लालच वग़ैरह जे हिसाब सां, के काठ जूं के छाजियूं टंगूं खणी आया, पर बहरहाल मूंखे अहिड़ी ॻाल्हि के न चई जेका तो मूंखे हिन पर्ची इन चिठी में लिखी ॾिनी। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी पसंदि आई त अलाह मां ना उमेद माण्हू कॾहिं बि न थी। पोइ त बादशाह ॾाढो ख़ुशि थी वियो, ऐं उते जा सिपाही वज़ीर बि ख़ुशि थिया त बादशाह हाणे तमामु ख़ुशि थी वियो आहे। पोइ त बादशाह उन शहज़ादे खे पंहिंजी धीउ शहज़ादी ॾेई छॾी ऐं उन्हनि जी शादी कराए छॾी। पोइ त बादशाह हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो ऐं ॾाढो ख़ुशि थी रहणु लॻो त अलाह मां ना उमेद कॾहिं बि न थीजे। उमेद आहे त दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।